बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइन। जैकबाबाद में बदी अग पुरानी गाह पीढ़ी वटि 16 सालनि हथां क़त्ल कयल नौजवान असलम शाह जे वारिसनि जो भाउ मोहम्मद अली शाह जी अॻवानी में औरतुनि ऐं ॿारनि जो पाक किताब खणी क़ौमी शाहराह ते एहतजाज, कातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो। जैकबाबाद में TEO ऑफिस ऐं गर्ल्स हाई स्कूल जे प्लाट ते तालीम खाते जे क्लार्क कब्ज़ो करे घर जोड़ाए वरितो। ज़िलई इंतज़ामिया ऐं तालीम खातो ॼाण हुअण बावजूद ख़ामोश। कब्ज़नि बाबति आला अख़्तियारनि खे लेटर वसीले आगाह करे चुकी आहियां। कार्रवाई करणु मुंहिंजो कमु न आहे। TEO फीमेल सेकेंडरी रुबीना कलवर। आऊं शहर खां ॿाहिरि आहियां, मूंखे मामले बाबति का ख़बर कोन्हे। वापसि अची जांच कराईंदासीं। डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर नाज़िमुद्दीन बुर्डो। सुजाण धुरिन पारां कब्ज़ो ख़त्म कराइण जी घुर। कुल में औरत क़त्ल जे ख़ौफ़ खां 2 ॿारनि समेत थाणे पहुची वई। थाणे पहुतल औरत महमूना जो चवणु हो त मुड़ुस शोएब दायो ऐं सोहरो अब्दुल अज़ीज़ मुंहुं मथां तशद्दुद कंदा आहिनि। सोहरो ऐं मुड़ुस मुंहुं मथां तोहमत मड़े मारणु चाहिनि था। क़त्ल जे ख़ौफ़ खां हिते पहुती आहियां। पनवाकिल में गोरहारी औरत व्यम दौरान ॿार समेत फौत। वारिसनि पारां अस्पताल इंतज़ामिया मथां ग़फ़लत जो इल्ज़ाम। कच्चे वासण फरीदा खे व्यम लाइ पनो आकिल जे तालका अस्पताल आंदो वियो। ॿार खे जनम ॾियण बाद औरत जी हालत ख़राब थी वई। ॻणती जोगी हालत में सखर नियो वियो, जिते औरत बि फौत थी वई। फौती औरत जे वारिसनि पारां तालका अस्पताल ख़िलाफ़ एहतजाज। फौती औरत जे वालिद जो चवणु हो त डॉक्टर बजाए नर्स ऐं स्वीपर पारां व्यम करायो वियो, जंहिं सबबि मुंहिंजी न्याणी फौत थी वई आहे। इल्ज़ाम ग़लति आहिनि। व्यम क्वालिफाइड डॉक्टर ई करायो आहे। DMS सलाहुद्दीन शाह। सखर ज़िले में खुराक खाते जी नाअहली सबब 4 लाख मण कणक ख़राब थियण जो ख़दशो। खुराक खाते सखर पारां सालेहपट, सुल्तानपुर, ठिकराठो, मुबारकपुर, पनवाकिल समेत केतिरनि ई ख़रीदारी मर्कज़नि तां ख़रीद कयल कणक खुलियल आसमान में रखण जो इंकशाफ। मौसमियात खाते पारां बारिशनि जी अॻकथी बावजूद बि खाते को तहरुक न वरितो। सखर ज़िलो कणक ख़रीदारी वारो टारगेट बि पूरो न करे सघियो ऐं ख़रीद कयल कणक बि गैर महफ़ूज़ बणियल। शिकारपुर पुलिस मुबैना पुलिस मुक़ाबले बाद 1 महीनो अॻु अगवा थी वियल रहीमाबाद वासी 2 नौजवाननि नवीद सूमरो ऐं मुबीन सूमरो खे बाज़ियाब कराइण ऐं 1 दोहारी खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। इन सिलसिले में SSP शिकारपुर कामरान नवाज़ जो चवणु हो त 1 महीनो अॻु गड़ी तेगो वारे इलाइक़े वेझो नवीद सूमरो ऐं मुबीन सूमरो खे अगवा कयो वियो हो। ॻुझे इतला ते कार्रवाई कई वई आहे। विरशा वेझो नेशनल हाईवे ते रोड किनारे बीठल चिंची रिक्शा खे टैंकर जो टक्कर। 3 ॼणा ज़ख़्मी, ड्राइवर फरार। ज़ख़्मी तालका अस्पताल हाला मुंतकिल। पटियारी में वारह टाउन कमेटी जे मुलाज़िमनि जो 36 महीननि खां पघारूं न ॾियण सबबि चेयरमैन रियाज़ुद्दीन अबड़ो ख़िलाफ़ एहतजाज। मुलाज़िमिन नवाब अली शेख ऐं मोहम्मद अली शेख जो चवणु हो त ॿारड़ी जे बीमार हुअण सबबि टाउन कमेटी चेयरमैन खे दरख़्वास्त ॾिनीसीं त असांखे कुझु ॾींहं मोकल ॾिनी वञे ऐं 10,000 रुपया बि ॾियो त नीगिरी जो इलाज कराए सघूं, पर हुन असांखे दरख़्वास्त मुंहं में हणी छॾी ऐं मजबूरी सबबि कुझु ॾींहं ड्यूटी ते न वियासीं त गुज़िरियल 36 महीननि खां असांखे अञा ताईं पघारूं न पयूं ॾिनियूं वञनि। म्यूनिसिपल कमेटी उमरकोट जो सालियानो बजट इजलास चेयरमैन हाजी ख़ालिद सिराज सूमरो जी सदारत हेठि थी गुज़रियो। 36 करोड़ 55,07,714 रुपयनि जी टैक्स फ्री बजट मंज़ूर। इजलास में ख़ानगी TV चैनल 24 न्यूज़ मथां पाबंदी ख़िलाफ़ रिथ बि मंज़ूर कई वई। नवाब अली मोहम्मद में इंतज़ामिया जी लापरवाही सबबि नालियूं उथलजी पयूं। रोडनि ते नालियुनि जे गंदे पाणी बीहण सबबि शहरी सख़्त परेशान। सफ़ाई न थियण ऐं नालियुनि जो पाणी उथलण ख़िलाफ़ शहरियुनि जो एहतजाज। संदन चवणु हो त बारिशनि जो मौसम आहे ऐं बारिश पवण खां अॻु ई नालियूं उथली पयूं आहिनि, त पोइ बारिशनि में छा थींदो। हुननि घुर कई त जल्द खां जल्द नालियूं साफ़ करायूं वञनि। ही हुयूं हिन ताईं जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त।